अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां हिबा नवाब। नज़र विझूं था हिन महल ताईं जी ख़बरुनि ते। जकमाबाद मां वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जकमाबाद पॉपुलर वेलफेयर डिपार्टमेंट में सिंध जे सदर अरबेलो गंभीर सैयद रियाज़ हुसैन शाह, लाड़कानो डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी आकिल भियो, सदर शिकारपुर बादशाहज़ादो फुलपोटो, सदर सखीर मोहम्मद हयात गोलो जकमाबाद पूतो ऐं जकमाबाद में अची करे मेक सिंध जी बॉडी जो ऐलान कयो ऐं अवामी मीडिया प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सोशल मेल मोबिलाइज़रनि सां नाइंसाफ़ी कई पे वञे। असांजो एहतजाज तेसीं जारी रहंदो जेसीं ताईं असांखे पंहिंजो हक़ न ॾिनो वेंदो। जिन त मैट्रिक ते भर्ती कयल मुलाज़िमनि खे 5 स्केल ॾिनो वञे, असांखे ग्रेजुएट जे बुनियाद ते भर्ती कयो वियो आहे। असांखे बि 14 स्केल ॾिनो वञे ऐं 2013 खां सोशल मेल मोबाइलाइज़रनि खे वापसि फ़ाइदा ॾिना वञनि। ॿिए तरफ़ गैर रेगुलर सोशल मेल मोबिलाइज़रनि खे एक्ट जे बुनियाद ते रेगुलर न कयो पियो वञे, जेतोणीकि सिंध हाई कोर्ट खेनि रेगुलर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पर सिंध हाई कोर्ट जे हुकुमनि खे बि पॉपुलेशन डिपार्टमेंट वारा कुझु बि नथा सम्झनि। असां 15 मई ते ज़िले जकमाबाद खां एहतजाज जो ऐलान करे रहिया आहियूं। ज़िले जकमाबाद में सरपरस्त आला जावेद अहमद बिरोही, ज़िलई सदर बिलावल अहमद सुमरो मुक़रर कयो वियो आहे।